नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। हमारे सोबोदेरो का खबर दिनानो सोबोदेरो शहर जे लतीफ़ कॉलोनी रवासन औरंगज़ेब इसाक पठान ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त पब्लिक हेल्थ जी नाअहली ऐं तेल जा पैसा गिरकाइण सबबि मेहराब वाह वारे डेरे तमामु घटि हलण ऐं न हलण सबबि महीने या 30 ॾींहं लतीफ़ कॉलोनी जे घटियुनि ऐं घरनि में गंदो पाणी मौजूदु रहे थो। इंजीनियर पब्लिक हेल्थ खुदा पर सामेटो SDO पब्लिक हेल्थ अज़ीज़ मेमन डेरे सुपरवाइज़र अल्ताफ़ शाह रवासन लाइ अज़ा पढ़ण लतीफ़ कॉलोनी जो मेन रस्तो गंदे पाणी जी लपेट में हुअण सबबि नमाज़िन जा कपड़ा ख़राब थियनि था। औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि गंदे पाणी मां लंघण ते मजबूर आहिनि। पब्लिक हेल्थ वारनि मॉनसून जी बरसातुनि लाइ अॻुवाट उपा वठण जा DC खैरपुर पारां ॾिनल हुकुम नज़र अंदाज़ करे छॾिया आहिनि। रवासिन DC खैरपुर AC सोबोदेरो ऐं ॿियनि वास्तेदारनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ वारनि खे गंदे पाणी नेकाल करण लाइ पाबंद करे अज़ाब मां छुटकारो ॾियारियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।